बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। जैकबाबाद भरिसां संगावती तकरार सां झेड़ो, मामे हथां भाणे जो मरणींग। मौलादात थाणे जी हद ॻोठ नूर रहमान जखराणी में संगावती तकरार सां गोरशाणी बरादरी में झेड़ो थी पियो। झेड़े दौरान मामे पंहिंजे भाणे जे सांवल गोरशाणी खे मथे में गोली हणी मरणींग करे छॾियो, जंहिं बाद इलाइक़ो मैदान जंग बणिजी वियो। बरादरी जे माण्हुनि विच में पई झेड़े ते ज़ाब्तो आणे ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल कयो, जिते डॉक्टरनि हालत ॻणिती जोगी हुअण सबबि ज़ख़्मी खे लाड़काणे मुंतक़िल कयो। मौलादात पुलिस मूजिबि गोरशाणी बरादरी में संगावती तकरार सां झेड़े जी इत्तला मिली आहे, पर धुरिन मां थाणे ते केरु बि नाहे पहुतो। जैकबाबाद में इंसानी हक़नि जे आलमी दिहाड़े जे मौक़े ते क़ौमी अमन काउंसिल पारां कश्मीरियुनि सां यकजहती तौरु रैली कढी वई। रैली शहीद अल्लाह बख्श पार्क खां निकिती, जेका पुराणे कॉलेज रोड खां थींदी प्रेस क्लब पहुती, जिते रैली में शरीक शहरनि पारां भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। बाहूकोसो में दुकानदारनि ऐं वापारियुनि जो पुलिस ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाज, धरणो, टायरनि खे बाहियूं, रोड ब्लॉक। दुकानदारनि ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, गुल मोहम्मद मरेटो, मुजीब खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो करे ठुल जैकबाबाद रोड ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त SHO अब्दुल गफ़ार कमरानी दुकानदारनि खां नाजाइज़ भत्तो तलब करे रहियो आहे। न ॾियण जी सूरत में पुलिस अटाला साण करे हीसाए रहियो आहे, जंहिं लाइ खेसि फौरी तौरु हटायो वञे। ठुल पुलिस जो गॾा गाॾे ते छापो, पेनू औरत हसीना बागड़ी खां रिपीटर हथ। पुलिस हसीना बागड़ी खे 3 ॿारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। पुलिस मूजिबि पेनू औरत हसीना बागड़ी जे गॾा गाॾे मां रिपीटर हथ आई आहे, खेसि हिरासत में वठी जांच कई पई वञे। मुबारकपुर में हेल्थ केयर जी टीम जो इरशाद सरकी जी अॻवानी में मिर्ज़ावा, लाल भट्टी, दीन मोहम्मद टामरी मीरपुर बुर्लो में अताई डॉक्टरनि जी अस्पतालनि ते छापा हया विया, जंहिंमें 5 अस्पतालूं सील कयूं वयूं, जॾहिं त अताई डॉक्टर अस्पतालनि मां फरार थी विया। होॾां फोकल पर्सन इरशाद सरकी सहाफ़ियुनि खे ॿुधायो त सिंध हेल्थ केयर जे डेप्यूटी डायरेक्टर अब्दुल समी राजपर जे हुकुम तहत अताई डॉक्टरनि जूं गैर क़ानूनी हलंदड़ अस्पतालूं सील कयूं आहिनि। शिराज़ी ग्रुप जो अॻवान सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी कोरोना विघे कराची जी ख़ानगी अस्पताल में फ़ौत। सोग में ठठो ऐं सजावल ज़िलनि जा समूरा शहर बंद। सैयद एजाज़ शाह शिराज़ी 2 महीननि खां कोरोना मर्ज़ में इलाज हेठि हो। संदसि मड़ खे कराची खां एम्बुलेंस ज़रिए ठठे आंदो वियो। शाहजहान मस्जिद में मुफ्ती अब्दुर्रहमान मेमण संदसि जनाज़ा नमाज़ पढ़ाई। जनाज़े नमाज़ में ठठे, सजावल, बदीन, टंडो, मोहम्मद ख़ान ज़िलनि जी अवाम समेत सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां हज़ारे माण्हुनि शिरकत कई। सैयद एजाज़ अली शाह शिराज़ी खे तारीख़ी क़ब्रिस्तान हज़रत शाह मुराद शाह शिराज़ी में हज़ारे आले नखियुनि सां मिटी मां हवाले कयो वियो। बिरिया रोड में चोरियुनि जो आज़ार वधी वियो, पुलिस अघोर निंड सुतल। रेती मोहल्ला मां अणसुञातल चोर 2 मोबाइलनि जी दुकाननि जूं छितूं टोड़े लखें रुपयनि जा मोबाइल, रोक रक़म में मोबाइल, एसेसरीज़, मशीनूं ऐं ॿियो सामान ॿुहारे फ़रार। शहरियुनि SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त बदअमनी ते ज़ाब्तो आणे थियल चोरी वापसि कराई वञे, ॿी सूरत में एहतजाज जो सॾु ॾिनो वेंदो। हिकु हफ़्तो अॻु गढ़ी यासीन में क़तल थी वियल अमरोड शरीफ़ वासी बाबर दल जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ वारिसनि जो एहतजाज। मुज़ाहिरीन असदुल्ला दल, सलमान दल, आफ़ाक़ ऐं ॿियनि जो चवणु हो त हिकु हफ़्तो अॻु क़तल थियल नौजवान जे क़ातिलनि खे पुलिस गिरफ़्तार न करे रही आहे। IG सिंध खे अपील आहे त जवाबदार गिरफ़्तार कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। पोज़दार वरा में फुर थियल मोटरसाइकिल वापसि न थियण ख़िलाफ़ मुतासिर जो कफ़न पाए एहतजाज। कुंभ थाणे जी हद सिहत खाते जे मुलाज़िम ज़ाकिर हुसैन महराणी हफ़्तो अॻु फुर थियल मोटरसाइकिल वापसि न थियण ख़िलाफ़ कफ़न पाए अनोखो एहतजाज कयो, जॾहिं त 2 महीना अॻु झंगू मां मजलिस दौरान सैयद मुलाज़िम हुसैन शाह जी चोरी थियल मोटरसाइकिल, ॻोठ अहमदाबाद बाड़ी मां ॻोठाणे अयाज़ महराणी जे घर मां वयल मोटरसाइकिल ऐं चोरी थियल सोलर प्लेटूं वापसि न थी सघियूं आहिनि। मुतासिरनि जो चवणु हो त SHO शौकत रिंद जे मुक़ररु थियण बाद ॾोहनि में इज़ाफ़ो थियो, खेसि हटायो वञे। शिकारपुर में DIG पारां कयल खुलियल कचहरी में ख़राब कारकर्दगी सबबि हटायल SHOs जी जाइ नवां SHOs मुक़रर। SHO आशिक़ अबड़ो खानपुर, ग़ुलाम मुस्तफ़ा अबड़ो चक, मंज़ूर महर न्यू फौजदारी, ग़ुलाम अली बिरोही मियां साहिब, महबूब बिरोही गाहेजा ऐं उबैदुर रहमान खे SHO गढ़ी यासीन मुक़रर करे छॾियो आहे। मीरपुर माथेलो में क़ौमी अमन कमेटी यूथ विंग तरफ़ां मोहम्मद अमीन शाह राशिदी जी 3 वरसी सादगी सां मल्हाई वई, जंहिंमें सूबे सिंध जे सदर सादुल्ला कोराई, कादिर बख्श नाइच, ज़िला चेयरमैन ज़ुल्फ़कार कोराई ऐं ॿियनि क़ुरान ख़्वानी करे मुल्क क़ौम ऐं पाक फ़ौज जे हक़ में दुआ घुरी। मीरपुर माथेलो में तहरीक लब्बैक पाकिस्तान ज़िला घोटकी पारां हज़रत अल्लामा हाफ़िज़ ख़ादिम हुसैन रिज़वी खे ईसाले सवाब ऐं ख़िराज तहसीन पेश करण लाइ तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो, जंहिंमें हज़रत मौलाना मोहम्मद अली जान नक्शबंदी, हज़रत मौलाना आरिफ़ रिज़वी, मौलाना मोहम्मद अली गबोल, सैयद सदाम हुसैन शाह, ग़ुलाम रसूल कलवड़ ऐं ॿियनि शिरकत कई। इन दौरान मुक़र्रिरीन जो चवणु हो त तहरीक लब्बैक पाकिस्तान हर उन बयान जी मुख़ालिफ़त कंदी जेको दीन जे ख़िलाफ़ हूंदो।
ऐं बोज़ारवारा में फ़कीर ग़ुलाम क़ादिर पयार क्रिकेट ग्राउंड ते हलंदड़ फ़कीर प्रीमियर लीग सीज़न 1 जो अॼु चौथों मैच यंग स्टार साखाणी ऐं ख़ासि ख़ैली 11 विच में थियो। टॉस खटे यंग स्टार साखाणी पहिरियां बैटिंग करण जो फ़ैसिलो कयो। यंग 11 साखाणी मुक़ररा 10 ओवर्स में 9 विकेट्स जे नुक़सान सां 64 रन्सूं ठाहे सघी। पोयां ख़ासि ख़ैली 11 4 ओवर्स में 5 विकेट्स जे नुक़सान सां 65 रन्सूं मुकमल करे मैच खटे वरितो। ही हुयूं हिन वक़्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jackerbnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकर न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त।